जी मेरे साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजो विज़िट थियो खिपरो साइड ऐं खिपरो साइड जो हिकु ॻोठु आहे अछेथर में ॻोठु मोहम्मद बाक़िर ॻोठु आहे बाक़ियोचान्यो ऐं बाक़ियोचान्यो में हिकु वॾी अदीब अदब शख़्सियत आहे ऐं जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते सर्च कयो आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे जेको ज़िक्र उन कयो आहे शाह साईं पंहिंजे रिसाले में उन रिसाले में त जिन शयुनि जो ज़िक्र कयो आहे त उहो शख़्सियत आहे साईं अता चान्यो साहिबु। अतावन चान्यो साहिबु उहे शयूं जेके रिसाले में ज़िक्र थियल आहिनि उहे शयूं हथु करे पंहिंजो म्यूज़ियम हिकु ठाहियो आहे ऐं म्यूज़ियम में असां पहुतल आहियूं। ऐं मीर रकम टालपुर प्रोड्यूसर रेडियो नेटवर्क झोल ऐं मुंहिंजा साथी जेके रेडियो नेटवर्क झोल जा साथी जंहिंमें साईं शेवाराम सुखाणी, राजा रुस्तम गुलोद, मोहम्मद कासिम कीरियो साहिबु ऐं असांजो दोस्त जेको असांखे घोटकी जीअं मूमल जी माड़ी, जिते मूमल जी माड़ी आहे, जितां मूमल ऐं राणी जो तव्हां जेको किसो ॿुधंदा आहियो उन इलाइक़े खां मूमल जे जेको इलाइक़े मां उहो बि हिकु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे जेको सुर में ॻायो आहे मूमल। त उन माग खां सदर दी लुट साहिबु असां गॾु आहे जेको असांजो महिमान आहे। असां अॼु अचणु थियो आहे साईं अता चान्यो साहिब जे म्यूज़ियम में। सच पुछो जॾहिं ही म्यूज़ियम पहुतासीं ऐं मुंहिंजो पहिरियों दफ़ो हिते अचणु थियो ऐं इन हवाले सां त उनजो अवॉर्ड खणी आयासीं जेको मूं प्रोग्राम कयो हो 2 नवंबर 2019 में रेडियो नेटवर्क झोल जी तरफ़ खां जेको पूरी सिंध ऐं पूरे पाकिस्तान लेवल ते हो, जंहिंमें साईं अता चान्यो खे असां अवॉर्ड ॾिनोसीं पर कंहिं मजबूर सां गॾु साईं न पहुची सघियो असांजे प्रोग्राम में ऐं उहो अवॉर्ड खणी असां अॼु पहुता आहियूं साईं जे ॻोठु साईं जे म्यूज़ियम में। त जेको असां शयूं ॾिठियूं आहिनि त असांखे इहे शइ हितां म्यूज़ियम में उहे शयूं मिलियूं आहिनि जेके लतीफ़ साईं पंहिंजे माना साले में पंहिंजे चयूं आहिनि, जंहिंमें काफ़ी जंहिंजा जेके जनरल खां वठी नारनि खां वठी जेके थर जे इलाइक़े सां तालुक़ु उहे वठी तीर कमाण आहे, उन खां पोइ तलवारूं आहिनि या टोटल उन्हनि हिकिड़ो जेको ज़िक्र कयो त उहे सभु शयूं असांखे हिते ॾिसण में कैमरामैन असांजो साईं ॾेखारींदो त हिते जेके बि असांखे शयूं ॾिसण में आहियूं जंहिंजा कुझु असांखे नाला अचनि था त वधीक साईं अता साईं हुजे हा त असां उन्हनि खां मालूमात वठूं आहे उहे जेके शयुनि जे बारे में। ऐं कुझु जेका असांजा दोस्त उन्हनि जेको रिकॉर्डिंग कई आहे ऐं उहे नाला ॿुधाया आहिनि के रहिजी बि विया आहिनि। सो इनशाला साईं अता साईं सां वरी मुलाक़ात थींदी, वरी ईंदासीं ऐं उहे शयुनि जे बारे में पुछंदासीं साईं शाह साईं कहिड़े किथे ई ॻायो, हीअ शइ किथां मिली, हीअ शइ तव्हांखे किथां, ऐं जस हुजे साईं अता साईं खे त हिन पूरी हिंद सिंध खां वठी दुनिया ते जेके हिते न पियो मिलियूं त उन ॿाहिरि खां बि खणी आयो, असांजे पाड़ेसियुनि मुल्कनि बि वियो उतां बि खणी आयो जेके शाह साईं पंहिंजे रिसाले में शयूं चयूं आहिनि। असां जस ॾींदासीं, असां सलाम पेश कयूं था त हीअ जेका म्यूज़ियम आहे जीअं गवर्नमेंट जी हैदराबाद में आहे या कराची में या ॿिए पासे म्यूज़ियम आहे त हीअ जेको म्यूज़ियम हिते असां ॾिठोसीं त हिन जो हिकु अंदाज़ ॿियो हो। ऐं हिते असां पहुचे जीअं त शाह लतीफ़ जे जेको जे लिखियो आहे त असां साम्हूं ॾिसूं पिया त हीअ शइ वाक़ई अॼु असां पहुता आहियूं हिते ॾिठो आहे त इहे शयूं असांखे ॾिसण में आयूं आहिनि तमामु बहितरीनु। असां थोरा हितां आहियूं साईं अता साईं जा ऐं हुनजी टीम जेका हिते जी आहे जेको असांजे जेको सो पहुतल आहे उन टीम असांजो सहकार कयो, असांखे विज़िट करायो। असां उन्हनि सभिनी दोस्तनि जा थोरा रेडियो नेटवर्क झोल जे तरफ़ां साईं खे असां वेलकम चवंदासीं, भलीकार चवंदासीं। इनशाला वरी बि असांजी टीम ईंदासीं ऐं उहे वरी बि असां विज़िट कंदासीं जेके शयूं असांखे न जेके पहुतियूं आहिनि। ऐं असांजे शख़्स जे रेडियो सां मुंहिंजो तालुक़ु आहे त अॼु रेडियो जी जेको पुराणे ज़माने में ते टाइम में रेडियो किथे किथे हूंदो हुयो ऐं जेकॾहिं कंहिं ॻोठ में रेडियो हूंदो हो त उहे ॻोठ जा माण्हू गॾु थी उहे रेडियो ॿुधंदा हुआ ऐं उहो रेडियो तव्हां ॾिसो पिया हीअ हिकिड़ो रेडियो आहे ऐं हिन में ऐं उन खां पोइ हीअ जेको फ़ोनो आहे त हीअ असांजो जेके टेप रिकॉर्ड त पोइ थिया आहिनि, पहिरियां हीअ फ़ोन ते जेके हिन ते हिकिड़ियूं कैस्टूं लॻंदियूं उन ते हथ सां हलायो वेंदो हो ऐं उहो फ़ोन ते कलाम ॿुधंदा उहो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं असां ख़ुशनसीब अॼु इहे पुराणियूं शयूं असां ॾिसी तमामु ख़ुशी थिए पई। ऐं असां हिकु भेरो ॿीहर साईं अता साईं अता चान्यो साहिब जा थोरा हितां जेको हेॾो वॾो कमु कयो आहे जस हुजे, सलाम हुजे।